ए सारंग बा ॾिसो त सही, ए मुजेरी चन्नेसर निभागो असांजी केतिरी ज़मीन पबाई वेठो आहे। हाँ भूरा, चनेसर खान उहा बि राज वारनि सां कॾहिं का चङाई नाहे कई। ए हाओ बा, पर हिन सभिनी माण्हूअ जा खाता त पक्का थी वेंदा न। खाता त सभिनी जे वॾनि जा आहिनि, इन करे मां फाइल मथे ॾेई आयो आहियां। घणो करे त कुझु ई ॾींहंनि में सभिनी जी पक्की रजिस्ट्री थी वेंदी। ए सारंग बा, ए तो ॾाढो भलो कमु कयो आहे नी। ए राज वारा तोखे दुआऊं कंदा। भूरा, इहो त मुंहिंजो फर्ज़ु आहे। जेकॾहिं मां ईअं न कयां हा त पोइ मूंखे एतिरे पढ़ण जो फ़ाइदो छा? ए सचो आई सारंग बा, सचो आई। ए तो जे पढ़ण मंझां माण्हूअ खे ॾाढो फ़ाइदो पियो आहे। मुंहिंजी त नंढी कोशिशि आहे, बाक़ी सभु कमु त अलाह जे हथ आहे। ए सारंग बा, तो जे पुकारण जे करे त डॉक्टर आयो। ए माण्हुनि खे इमदानी जुड़ंदी, मथां वरी ई ज़मीन, ई कमु घटि आहे सारंग बा। बस भूरा, अलाह भलो करे मुंहिंजे शहर वारे दोस्तनि जो, जिन्हनि मुंहिंजी मदद कई आहे। ए रब पाक उन से सणाई कंदो। भूरा, उथे त हलूं। ए सारंग बा, ए हाल त सही, ॿार जो वासा वठी चो। ए अब्बा भूरा, ए अब्बा सारंग, किथे था वञो? ख़ैर त आहे न? मां वञूं था ॿाहिरि, वासा वठी अचो। हाँ मासी, मिड़े चक्कर ॾेई अचूं। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।